ISPR मूजिब सवाबी जे इलाइक़े मलिकाबाद सिक्योरिटी फोर्सिस ॻुझे इतला ते ऑपरेशन कयो। तर्जुमान मूजिब ऑपरेशन शुरू कयो वियो त हिकु कंपाउंड में लिकल दहशतगर्दनि फायरिंग कई, जंहिंमें पाक फ़ौज जो कैप्टन जुनैद ऐं सिपाही अमजद शहीद थी विया। वाक़े खां पोइ इलाइक़े खे कड़ो चाढ़े जवाबी कार्रवाई कई वई, जंहिंमें 5 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्दनि मां 3 जी सुञाणप माजिद उर्फ़ ख़ालिद, यूसुफ उर्फ़ छोटा ख़ालिद ऐं जवाद नाले थी आहे। 2 ॼणनि जी सुञाणप अञा ताईं नाहे थी सघी। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिब अणॼातल दहशतगर्द अफ़गानी थी सघनि था। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्द माजिद जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान सवाबी चैप्टर सां हो। तर्जुमान मूजिब दहशतगर्द यूसुफ ऐं जवाद मलिकाबाद जा रहवासी आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऑपरेशन दौरान फ़ौजी जवाननि जी शहादत ते पाक फ़ौज जे क़ुर्बानियुनि खे ख़िराज पेश कयो। संदसि चवणो त पाक फ़ौज जे जवाननि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न वेंदियूं। आर्मी चीफ चयो त दहशतगर्दनि खे न रुॻो अंजाम ताईं पहुचायो वेंदो, पर खेनि विगोड़ पखिड़ण जी सज़ा बि भोगणी पवंदी। संदसि चवणो त विगोड़ पखेड़ींदड़नि खां हर सूरत में हिसाब वरितो वेंदो।